हामी हादी हाशमी सरदारन जो सरदार सुए सहाबन सत में मंझ मस्जिद मणियादार चारई चङा चौधार हुया हे कांदा हबीब सी माणक मिंट संदम ऊंधाय में सोजरो हशर वेल हिसाब में छॾे न वेंदो सारियो सॾ कंदो को यार के चदणी अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द विया वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे छा बिलावल छा करम वाह वाह सखी तुंहिंजे सखा हबशे मगर मौला घुरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अबू जहल अंधो थियो काठ पियो कलमा भरे थोड़ो भी बागन भरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे दिल न देना बेवफा को गर्च मिसले हूरो हो दिल उसको देना जिसके सीने में मेरे आका मोहम्मद का नूर हो हम्दो सलात का बाद निहायती काबिल कदर वाजिब ताज़ीम मुसा आयल मेहमान हज़रत अल्लामा मौलाना खलीफा हाफिज बिलाल अहमद हबवी ताहिरी दामत बरकातुहुम आलिया स्टेज ते वेठल दी वकार उलमा इकराम मोअज़्ज़ज़ सामिन इकराम बंदे आज तमाम प्यारी जमा जे सामूं अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद में जहाँ बेसी पारो सूरे बकरा जी हिकु आयत करीमा तिलावत करण जो शर्फ़ हासिल कयो आहे सोने हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीसनि मां हिकु हदीस मुबारका बि तिलावत कयुमि दुआ कजो अल्लाह ताला मूं फ़क़ीर खे मुख़्तसिर तौर ते हक़ सच बयान करणु अव्हां खे ॿुधण सां सभिनी खे इन ते अमल करणु तौफ़ीक़ अता फ़रमाए आमीन सुम्मा आमीन अॼोको ये प्रोग्राम शुहदाए करबला इमाम हुसैन आली मकाम ऐं उनजे रफ़कान औलादन भाउरन भाइटन भाणीजन करबला जे मैदान में क़ुरान जी हिफ़ाज़त कंदे दीन इस्लाम जे हिफ़ाज़त कंदे अल्लाह जे राह में क़ुर्बान थिया उन्हनि जे यादि में दोस्तनि इहो प्रोग्राम रखायो आहे दिली दुआ आहे त अल्लाह ताला असांजी हाज़िरी क़बूल फरमाए जिन्हनि इहो प्रोग्राम रखायो आहे अल्लाह ताला इन सभिनी दोस्तनि जे इन ॻोठ वारनि जे जान में माल में औलाद में इज़्ज़त में अज़मत में अल्लाह ताला बरकतूं नसीब फरमाए त मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मूंकन अॻ में हज़रत अल्लामा क़िबला साईं ख़लीफ़ा मौलाना बिलाल अहमद हबवी ताहिरी सोणे अंदाज़ में तव्हांखे शान इमाम हुसैन जे बारे में सम्झायां हीअ फ़क़ीर इमाम हुसैन जे शहादत जे बारे में चंद ॻाल्हियूं करे पोइ इंशाअल्लाह दुआ कंदासीं अल्लाह रब्बिल आलमीन जल जलाल व मन वालहू पंहिंजे पाक किताब में क़ुरान मजीद में इरशाद फरमायो आहे वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात उहे माण्हू जेको अल्लाह जे राह में मारिजी वञनि था क़त्ल कया वञनि था उन्हनि खे मुर्दा न चओ बल अहयाउ वलाकिन ला तशउरून
बल्कि वो जिंदा आहिन ऐं अवां के शहूर ना है समझ ना है। इहो आयत करीमा उन वक़्त नाज़िल थियो जॾहिं बदर जे मैदान में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां 313 सहाबाए किराम हुया। अबू जहल सां 1000 जो लश्कर हुयो। उन मुक़ाबले में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि मां 14 सहाबाए किराम शहीद थिया। उन खां बाद मदीने पाक में हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे दिल में ख़्याल आयो, कहिड़ा जवान हुया, असांजा दोस्त हुया, असां सां गॾिजी निमाज़ूं पढ़ंदा हुआ, कचहरियूं कंदा हुआ। सोणे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीदार लाइ हमेशह तड़पंदा हुया। तो कर उन बदर जे मैदान में वञी काफ़रनि जे हथां क़त्ल थिया, असां खां जुदा थी विया। इहो जॾहिं ख़्याल आयो, अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान पाक जो आयत मोकिलियो, वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात। ऐं मुंहिंजा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि जे दिल में ख़्याल आयो आहे, इन प्यारनि जे दिल में इन्हनि खे चओ जेके अवां जा दोस्त तव्हां खां धार थी विया आहिनि, जुदा थिया आहिनि, इहे मुअल न आहिनि बल्कि अल्लाह जे राह में क़ुर्बान थी विया आहिनि, इहे शहीद ज़िंदा आहिनि। इन्हनि खे मुर्दा न चओ बल्कि इहे ज़िंदा आहिनि ऐं इन्हनि जे ज़िंदगीअ जो अव्हां खे शहूर न आहे। अवी सम्झी नथा सघो त मुंहिंजा अज़ीज़ो त हज़रत इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाहु ताला अन्हु सैयद शुहदाए तमाम शहीदनि जो सरदार आहे, तमाम जन्नती जवाननि जो सरदार आहे। सोणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, अल हसन वल हुसैन सैयद शबाब अहलिल जन्नह। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबुवत वारे ज़बान सां ऐलान फरमायो आहे, हसन ऐं हुसैन जन्नती जवाननि जा सरदारनि। जन्नत जवानीअ जे हालत में जेको हिन दुनिया में लहरत करे वेंदा, क़यामत में उन जन्नती जवाननि जो सरदार हज़रत हसनैन करीमैन, हज़रत इमाम हसन ऐं हज़रत इमाम हुसैन आली मकाम हूंदा। सन 5 शाबान मुअज़्ज़म सन 4 हिजरी 1544 हिजरिया वया के 1444 हिजरी 15वीं सदीअ जा 40 साल गुज़री विया। 3 साल मथे ने 43 साल गुज़री विया। 44 साल जो पहिरियों महीनो आहे। हज़रत इमाम हुसैन मदीने मुनव्वरा में हिन दुनिया में तशरीफ़ थिया, पैदा थिया। मलिक जिब्रील 1,12,000 मलाइक वठी आयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर नमाज पढ़ाए महबूब करीम सलाम बेरिवा पंहिंजे रुख़ अनवर सहाबा किराम जे करे तरफ़ कंदो हो। मलिक जिब्रील आयो। मंगल जो ॾींहुं आहे, अंगारे जे ॾींहुं 5 शाबान मुअज़्ज़म सन 4 हिजरी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में सहाबाई नमाज पढ़ाए जमात करण खां पोइ मलिक जिब्रील आयो आहे। अर्ज़ तो करे सोना महबूब हज़रत अलीअ जे घर हल। अलीअ जे घर में अल्लाह ताला जन्नती फुल मोकिलियो आहे। आसमान मां हज़ारे ने लखे में मलाइका अचनि पिया मुबारकबाद ॾियण लाइ, ख़ुशख़बरी ॿुधाइण लाइ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोशीअ सां हज़रत अली करमल्लाह वजल करीम खे वठी हज़रत अलीअ जे घर आया। गुनाहगारो न घबराओ, अदालत उनके घर की है। गुनाहगारो न घबराओ, अदालत उनके घर की है। बुरों को बख्शवा लेना, आदत उनके दर की है।
हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली शेर खुदा खे वठी आयो अली जे दरवाज़े ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया ऐ अली तुझे भी बग़ैर इजाज़त जे जेसिताईं मां अल्लाह जो महबूब तोखे इजाज़त न ॾियां कंहिंखे अंदरि न वठी अचिजां हज़रत अली करमल्लाहु वजहल करीम अर्ज़ कनि था या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा मसलो आहे फरमाई त 1,00,000 जे त लख जे तादाद में मलाइका आया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद घर जे अंदरि दाख़िल थिया पंहिंजी न्याणी हज़रत बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाहु ताला ने फरमाई त पंहिंजो शहज़ादो आण इमाम हुसैन खे वठी आया सोणे महबूब हिंज में रखी करे साॼे कन में भांग ॾिनई खॿे कन में तकबीर पढ़ी सुभान अल्लाह थोड़ी देर का बाद मलक जिब्रील आयो अर्ज़ के सोना महबूब इहो तुंहिंजो बच्चो करबला जे मैदान में शहीद थींदो पर काफ़रनि जे हथां न जेके शहीद कंदा उहे कातिल हुसैन जा मुसलमान हूंदा मुंहिंजा अज़ीज़ दोस्त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मुबारक मां पाणी आयो सोणे महबूब इमाम हुसैन जे नड़ीअ खे चुमण लॻो बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाहु ताला अन्हा अर्ज़ करण लॻे बाबा जान ॿिया पंहिंजे बचनि जा गिटा चुमंदा आहिनि पेशानी चुमंदा आहिनि तो सोणे हुसैन जो नड़ी चुमी रहियो आहीं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए ए मुंहिंजी न्याणी इन ई जॻह ते करबला जे मैदान में ज़ालिम सोणे हुसैन जे इन ई जॻह ते खंजर हलाईंदा छुर हलाईंदा जिते इमाम हुसैन सर सज में रखी पंहिंजे रब्बिल आलमीन जे आॾो सजदो कंदो हज़रत बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाहु ताला अन्हा अर्ज़ करे बाबा जान तुझे हूंदे हज़रत अली शेर खुदा जे हूंदे ओ केर ज़ालिम हूंदो जो सोणे हुसैन खे शहीद कंदो सोणे हुसैन जे कंध ते नड़ीअ ते खंजर वाईंदो तॾहिं आशिक़ फरमाया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया आशिक़ तो फरमाए न मैं होगा न तू होगी न होसी शेर खुदा दा न मैं होगा न तू होगी न होसी शेर खुदा दा एक ज़ैनब अकेले रोंदी होसी सक्सी हाल बिरादा मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो सोणो हुसैन हुज़ूर जे हिंज में आ मलाइका आया हज़रत अलीअ खे सलाम कयूं अंदरि दाख़िल थिया महबूबे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुबारकबाद ॾिनो वरी सलाम कंदा आया मुबारक ॾेई वरी इजाज़त वेंदा रहिया थोड़ी देर खां बाद अबू बकर सिद्दीक़ आयो अर्ज़ कई अली शेर खुदा सोणे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किथे आहे कि मुंहिंजे घर में तशरीफ़ फरमा थियो आहे अल्लाह ताला मूंखे नूरानी बच्चो ॾिनो आहे आसमान मां मलाइका आया मुबारकबाद ॾियण हज़रत अबू बकर फरमाया त ऐ अली केतिरा मलाइका आया कि 1,12,000 मलाइका कीअं ख़बर पियो कि ईंदा आया सलाम कंदा घर में दाख़िल थींदा विया मुंहिंजे बच्चे खे ज़ियारत करे महबूबे करीम खे मुबारकबाद ॾेई वरी वापसि विया ते पंहिंजो तादाद ॿुधाईंदा विया पंहिंजा नाला बि ॿुधाईंदा विया एतिरे में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿाहिरि निकिरी आया हज़रत अबू बकर फरमाए त सोना महबूब तोखे मुबारक हुजे तुंहिंजी न्याणीअ जे घर में अल्लाह ताला पुटु ॾिनो आहे अज़ीज़ान मोहतरम हज़रत फारूक आज़म मुबारकबाद पेश करे हज़रत अली हज़रत उस्मान ज़ी नूरैन हज़रत बिलाल हबशी सहाबा इकराम मुबारकबाद पेश कयूं अबू बकर फरमाया सोना महबूब तुझे ॾोट जे मुबारकबाद ॾियण लाइ 1,12,000 मलाइका आया नबी पाक फरमाया कंहिं ॿुधायो चए हज़रत अली करमल्लाहु वजहल करीम मूंखे ॿुधायो हज़रत सुभान अल्लाह हज़रत अबू बकर घर में आया सोणे हुसैन खे ॾिसी हुसैन जे अखियुनि खे ॾिसी हुसैन जे हथनि खे ॾिसी पेरनि खे ॾिसी इमाम हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमाया सोना महबूब हुसैन पेरनि खां वठी चेल ताईं तुंहिंजो मुशाबिह हू बहू तुंहिंजे कदमनि जहिड़ो सोणे हुसैन जा कदम
तो मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो उहो हुसैन प्यारो हुसैन नमाज़ जे टाइम ते मस्जिद नबवी अचनि था। इन दौरान में महबूब नमाज़ पिया पढ़ाइनि। साहबा वो साहबा जिनके हर सुबह ईद होती थी, नबी का जिक्र करते थे, नबी की दीद होती थी। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ पिया पढ़ाइनि। हज़रत इमाम हुसैन नंढड़ो मस्जिद दाख़िल पियो बीह रहियो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ पढ़ाए रुकू कयूं। रुकू खां बाद क़ौमा करे सजदे में विया। सोणो हुसैन अचे पंहिंजा नूरानी हथ सोणे महबूब जे पुठीअ ते रखी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरादो फरमाया त सिर सजदे मां खां। मलक जिब्रील आयो अर्ज़ कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेसि ताईं तुंहिंजे पुठीअ ते हुसैन जा हथ हूंदा तूं तस्बीह पढ़ंदो वञ सुबहान रब्बियल आला सुबहान रब्बियल आला। टे भेरा सोणे महबूब पढ़ियो। ताईं पढ़ंदे 72 मरतबा पढ़ी। इन टाइम ते हुसैन पंहिंजा हथ खणी घर ॾे रवानो थियो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ मुकमल करे हिकिड़े साहबी अर्ज़ कयो सोणा महबूब छो अॼु खां बाद 72 मरतबा तस्बीह पढ़ंदासीं हर सजदे में। नबी पाक फरमायो न ऐं नमाज़ जे हालत में मूंखे नमाज़ ते पढ़ायो। सर सजदे में रखियुमि। सोणो हुसैन आयो पंहिंजा नूरानी हथ मुंहिंजे पुठीअ ते रखी। इन जे करे रब जो बि हुकुम थियो त तूं अगरि सर सजदे मां खणंदे त सोणो हुसैन ज़मीन ते किरी पवंदो। इन हुसैन जे ख़ातिर अल्लाह जे हुकुम जे मुताबिक़ मूं सजदो डिगो कयो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्त उहो हुसैन रब चाहे थो त सोणो हुसैन महबूब जे पुठीअ तां न करे। उहो हुसैन करबला जे मैदान में सन 61 हिजरी 2 मुहर्रम हराम खमीस जे ॾींहुं हज़रत इमाम हुसैन आली मकाम करबला में पहुतो। सुबहान अल्लाह। हज़रत इमाम हुसैन फरमायो त इहो करबला आहे जंहिंजे बारे में मुंहिंजे नाना जान मूंखे ॿुधायो आहे त सोणो हुसैन करबला में अल्लाह जे राह में क़ुर्बान थींदो। हाणे मुंहिंजो आख़िरी वक़्तु अचे वियो आहे। जेतिरा ॾींहं हाणे रहियल आहिनि सही तरह गुज़ारे पंहिंजो सिर अल्लाह जे राह में क़ुर्बान कयो। ताईं 9 मुहर्रम हराम 7 तारीख़ खां बाद इमाम हुसैन ते पाणी बंदि। यज़ीदी लश्कर जो सिपाही सालार अमर बिन साद आए। उन लश्कर में ज़ालिम खूली भी आए, हरमला भी आए, शिमिर ज़ुलजोशन भी आए। इन दौरान में साईं जो खमीस ॾींहुं 9 मुहर्रम हराम शाम जे वक़्तु हज़रत इमाम हुसैन पंहिंजे खेमे में आयो। अचे करे 72 ॼणनि खे चई हालात ख़राब आहिनि, ही मूंखे न छॾींदा। मुंहिंजे रब्बिल आलमीन जो हुकुम आहे। मुंहिंजे नाना जान जेका एतिरा साल पहिरीं मूंखे ॿुधायो वियो आहे त करबला में हुसैन शहीद थींदो। तंहिंजे करे मूं पंहिंजे शहादत जे मक़ाम ते पहुची वियो आहियां। हिननि मुंहिंजे मथे पाणी बंदि कयो आहे, तरह तरह जो तकलीफ़ूं ॾिनऊं। अल्लाह ताला मूंखे सब्र अता कयो आहे। सुभाणे पंहिंजो जुमे जो ॾींहुं आहे, 10 मुहर्रम हराम आशूरे जो ॾींहुं। पंहिंजो सिर अल्लाह जे राह में क़ुर्बान कंदो ऐं राति जे ऊंदाईअ में हलिया वञो। उन्हनि चयो त राति जे ऊंदाईअ में त वेंदासीं पर क़यामत वारे ॾींहुं सोणे महबूब खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं। शिफ़ात अल्लाह महबूब जे शिफ़ात जे झंडे वटि वेंदासीं। उन ॾींहुं अल्लाह जो महबूब फरमाए त मुंहिंजे बचे खे करबला में अकेलो छॾे विया। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो हज़रत इमाम हुसैन जी घरवारी बीबी शहरबानो नौशरवान बादशाह ईरान जी पोटी आहे। हज़रत अमीर मोमिन मरे फारूक जे दौर में इस्लामी लश्कर ईरान में दाख़िल थियो। जहाद कंदे कंदे मजूसियन जो हुकूमत, आतिश परस्तन जो हुकूमत, ईरान जो बादशाह क़त्ल थी वियो। उन जी न्याणी बीबी शहरबानो कैदी बंदी मदीने पाक में पहुती। हज़रत अमीर मोमिनीन हज़रत उमर फारूक अली सां मशवरो करे बीबी शहरबानो जो रिश्तो, बीबी शहरबानो जो निकाह हज़रत इमाम हुसैन सां करे। हज़रत इमाम हुसैन आचे फरमाए ऐ बीबी शहरबानो
हे सब मुझे खून जा उञालनि हे यज़ीदी मूंखे न छॾींदा हाणे दुनिया में ज़िंदगी मुकमल पूरो थियण वारो आहे रात हूंदाही पंहिंजा बच्चा अली अकबर ज़ैनुल आबिदीन अली असगर के वठी मुल्क ईरान ॾे वञे हालात दुरुस्त थींदा पोइ मदीने पाक वञे तॾहिं हज़रत बीबी शहरबानो अर्ज़ करण लॻी आए इमाम हुसैन करबला जे मैदान में तोखे छॾे वेंदासि क़यामत वारे ॾींहुं बीबी फातिमा ज़हरा छा फरमाईंदी सोणो महबूब नबी छा फरमाईंदो त अगरि सैयदादी हुजे मदीने जे रहण वारे हुजे त करबला में मुंहिंजे बचे खे अकेलो छॾे न वञी हा सुभान अल्लाह फरमाए थी मुझे कोई नाज नहीं है मुझको कोई नाज किसरा के घराने पर मुझे तो फक्र है आका तुम्हारे आस्ताने पर रहे किस्मत मोहम्मद मुस्तफा के दर की लौंडी हूँ मुझे बुज़दिल न समझो मैं मुर्तज़ा के दर के लौंडी हूँ बवक्त इम्तिहान ये गोद खुद खाली कर दूंगी नबी के दीन के खातिर बच्चों को कुर्बान कर दूंगी जुमे जी रात मुहर्रम हराम जे ॾहीं रात इमाम हुसैन आले मकाम फरमाता तिलावत करो पानी न आए तयम्मुम करे कुरान पिया तिलावत कर बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु तआला अन्हा पिया कुरान पढ़े बीबी शहरबानो पे कुरान पढ़े अली अकबर पे कुरान पढ़े ज़ैनुल आबिदीन पे कुरान पढ़े हजरत अब्बास नंबरदार तमाम मुजाहिद कुरान पे पढ़न बीबी सकीना आया अर्ज करे बाबा जान कुरान पढ़ा हजरत इमाम हुसैन तयम्मुम कराए कुरान शुरू करे तो सोने हुसैन जे अखियुनि मां अंजू आया बीबी सकीना आरती करे बाबा जान रूही चला तो के रूहा इन अल्लाह तो कुरान शुरू करायम मालूम ना है खबर ना है तो कुरान खत्म कराए सघंदोसीं या न इहो ज़िक्र कंदे कुरान पढ़ाईंदे पढ़ंदे पढ़ंदे निंड अची वई अखियूं लॻी वियूं छा पियो ॾिसे मदीने वारे रस्ते तां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रूहानी तौर ते तशरीफ़ फरमा थिया आशी फरमा अची जे हेकार मूं सारी जे सुपोरी पहिरीं दरिया पे बेड़ियो हंध विचाया वार साजन सब जमा रहूं गोले ते गुज़ारिया तुझे शान मथा कुर्बान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी घोरिया बचा बार जद जान नबी बिना पाच जे तो जो पाक जिस्म मख के न वेण जो तो ते हुकुम वद यूसुफ खां आहे ताजा हुसैन वद यूसुफ खां आहे ताजो हुसैन पसी होरो थियो हैरान नबी पसी होरो थियो हैरान नबी आशिक फरमाए तो इमाम हुसैन आराम में आ निंड में आ ख्वाब में पियो ॾिसे त सोणो महबूब अचनि पिया पर महबूब सां अंबिया इकराम जो जमात बि अचे पियो केचा आयो काफ़िलो जंहिंजो साथ धणी सरवार वार वॾे वागू कया पर हूंदे पलाण जहिड़ो फुलो पाण तेरी सिटा साथ जे उठी नज़रे तो शाहिदो सरा तशरीफ फरमाए उठी नज़रे तो शाहिदो सरा तशरीफ फरमाए बरहना पा गिरोए अंबिया के साथ आए हैं
करीबा कर नवासे को सीन लगाया सीने से बिठा कर गोद में फिर कुछ यूं का दिल के नगीने से। अब खलीलुल्लाह की सुन्नत मुकम्मल होने वाली है, तेरे गम में ता कयामत सारी दुनिया रोने वाली है। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, उठी खजरे उठी खंजर सरे अकदस झुका देना, मेरी चूमी हुई गर्दन को खुदा के राह में कटा देना। रात गुजरी हुई जुमे जोड़िया द मुहर्रम अल हराम सुभान अल्लाह। सब मल हजरत अली अकबर भांग दी, सब जमायती आया सोना इमाम सोने हुसैन नमाज पढ़ाए करे। उन खां बाद यजीद जे तरफ का अमर बिन साद तीर उछलाए जंग जो इब्तिदा कई। सोने हुसैन जा दोस्त सोने हुसैन जा मुरीद हिक हिक थी मैदान में विया, पंहिंजो जान अल्लाह जे राह में कुर्बान कयूं। हलंदे हलंदे सब कुर्बान थी विया। ओनो मोहम्मद बीबी ज़ैनब जा बच्चा कुर्बान थी विया। अब्बास अलमबरदार अल्लाह जे राह में कुर्बान थियो। हुजूर सोने हसन जो बच्चो हजरत कासिम अल्लाह जे राह में कुर्बान थियो। हजरत अली अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु आयो के बाबा जान इजाजत दे, हे ज़ालिम तलवार खणी तुझे सामूं बीठान। के बच्चा खबरदार छो त मुझे नाना जान मूंखे फरमायो आ त करबला में शहीद थींदे, तोखे हिननि सां मोकल हिन जे साम्हूं हे तोखे न छॾींदा, शहीद कंदा। हिन पाक बीबीअनि जो रखवाली केरु कंदो, इन्हनि खे मदीने ताईं केरु पुॼाईंदो। अली अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु हमशिकले मुस्तफ़ा फरमाईंदा, बाबा जान तूं शहीद थी वेंदे, मां पाण खे बचाया, दुनिया वारा छा चवंदा। सुभान अल्लाह। चवंदा जवान पुट पंहिंजे पीउ ते कुर्बान न थियो, छा चवंदा। सुभान अल्लाह। हजरत इमाम हुसैन आली मका पंहिंजे बच्चे अली अकबर के घोड़े ते सवार करे करबला जे मैदान ॾे रवानो कयूं। सुभान अल्लाह। तलवार खणी मैदान में लथो। शामी लश्कर पाण में चवन था, फौजी था चवन, बेज़ाहिर देखने में नन्ही कली मालूम होता था, तरीक़े जंग देखो तो अली मालूम होता था। देखने में एक नन्ही कली मालूम होता था, तरीक़े जंग देखो तो अली मालूम होता था। सुभान अल्लाह। हजरत इमाम अली अकबर विढ़ंदे विढ़ंदे कई जिस्म ते सोने के तलवार लगा, तीर जा निशान लगा। आयो अर्ज़ करण लॻो, बाबा जान थोरो अगर पानी मिले सब यजीद के जहन्नम जे हवाले कंदुसि। इमाम हुसैन फरमाया, बच्चा पानी ते नेरे फुरात ते यजीदी लश्कर जो फेरो लगो पियो आहे, कुछ भी ना है। एक ॾींहुं मूंखे उंज लॻो हो, मुंहिंजे नाना जान मुंहिंजे ज़बान खे छुसाईं, अचे पंहिंजो ज़बान मुंहिंजे वात में रख। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हजरत अली अकबर पंहिंजो ज़बान मुबारक सोने हुसैन जे ज़बान सां लॻाए वरी इजाज़त ॾिनी। मैदान में वियो, चार तरफ़ खां लश्कर घेरो कयो। हजरत अली अकबर घोड़े तां हेठि आयो, या अबद अदरिकनी, आए बाबा हाणे अल्लाह जे हवाले थी चुको आहियां। सुभान अल्लाह। अल के गिरती पड़ती जिस दम सुनी हुसैन ने ये जागुदा सदा, साबिर अगर थे पर कलेजा उलट गया, हाथों से दिल को थाम के दौड़े वो बराना पा, नारा किया के अली अकबर करो में क्या, मिलकर गरीबों बेकसो तनहा से जाइयो, मिलकर आवे गरीब बाप तो दुनिया से जाओ। अली अकबर ने आंखें खोल के देखा रुके पिदर,
सूखी दिखाई जबान के प्यासा हूँ ए फिदर, जर्दी अजल की छा गए सर बसर, दोबारा ली करवट इधर उधर, दुनिया से इंतकाल हुआ नूर ऐन का, हंगामे ज़हरता के घर लौटा हुसैन का। हजरत इमाम हुसैन आली मकाम आयो, यजीद ने चए त परे थी वञो मुझे बचे का। हजरत इमाम हुसैन पंहिंजा सुहिणा हथ हजरत अली अकबर जे बगलन में विधई। सर मां आवाज़ आयो, ऐ बाबा वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून। बाबा फिक्र न कजा, मैं शहीद आहियां, मुंहिंजे साम्हूं दिलबर मोहब्बे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीठा। ॾाढी हजरत बीबी फातिमा बीठी आहे, हजरत अली शेर खुदा बीठो आहे, तमाम शहीद आया आहिनि, जन्नती हूरूं आयूं आहिनि। फिक्र न कजां बाबा, मुंहिंजे लाइ फिक्र न कजां, बगलनि में हथ विझ त मां पंहिंजो सिर पाणी खणंदो। हजरत इमाम हुसैन आली मकाम अली अकबर के खेमे में आणे करे, तेगों से पाशो पाशो है सब जिस्मे नाज़नीन, तेगों से पाश पाश है सब जिस्मे नाज़नीन, व एहतियात से रख लीजियो दामन में ए जमीन, ये 18 साल की दौलत है हुसैन की, लो अब तेरे सुपुर्द है ये अमानत हुसैन की। उन खां बाद अली अकबर सुभान अल्लाह, वो भी अल्लाह जे राह में शहीद थियो। हजरत इमाम हुसैन अली मकाम खेमे में आयो आहे, 22 साल जो उम्र वारो पुट हजरत ज़ैनुल आबिदीन पुछे, बाबा छा हाल है? के बच्चा बुध, मुंहिंजा 4 भावरा तुंहिंजा चाचा अल्लाह जे राह में कुर्बान थी विया, बीबी ज़ैनब जा बच्चा अल्लाह जे राह में कुर्बान थी विया, तुंहिंजा भाउर हजरत अली अकबर अलैहिस्सलाम अल्लाह जे राह में कुर्बान थी विया। हिन करबला जे मैदान में इस्लामी लश्कर हक वारे जमात में हिकिड़ो मां इमाम हुसैन आहियां, ॿियो तूं ज़ैनुल आबिदीन आहीं। ज़ैनुल आबिदीन चए थो, बाबा मूंखे इजाज़त ॾे त मैदान में ला। हजरत इमाम हुसैन फरमाइनि था, ज़रूर व ज़रूर मुंहिंजे नाना जान फरमायो हो त करबला में मुंहिंजो बच्चो हुसैन शहीद थींदो, मुंहिंजे शहादत जो वक़्तु पहुची चुको आहे, हिन पाक बीबियुनि खे मदीने ताईं केरु वठी वेंदो। सुभान अल्लाह, पंहिंजे मथे तां पटको, पंहिंजे सिर मुबारक तां पटको लाए ज़ैनुल आबिदीन जे मथे ते रखी ऐं सीने सां लाए करे शरीयत तरीक़त हक़ीक़त मार्फत जा इल्म ॾे, हिदायत नसीहत करे। वरी ॿिए कंहिं में फरमाइनि था, ए बीबी ज़ैनब, मां हुसैन आहियां, तूं ज़ैनब आहीं, मां अलीअ जो बच्चो आहियां, तूं अलीअ जी न्याणी आहीं। ॿुधजा त सब्र में इम्तिहान, मुंहिंजो आख़िरी वक़्तु आयो आहे, तुंहिंजे इम्तिहान जो वक़्तु शुरू थियण वारो आहे। सब्र कजां, रुहजान मथे तां चादर लाइजा, सब्र कजां, अल्लाह ई अल्लाह जो रसूल तुंहिंजो मददगार आहे। फरमाई को सोने महबूब जो को निशानी, बीबी ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा चवण लॻिया था, सोने नाना जो पटको मुबारक रखियो आहे। हज़रत इमाम हुसैन पंहिंजे नाना जान जे पटके खे पंहिंजे मथे ते ॿधाई, हज़रत इमाम हसन जो पटको पंहिंजे चेल ते ॿधाई। तलवार ज़ुल्फ़कार जंगे बदर जे मौक़े ते इहो ऊं तलवार क़ीमती अबू जहल खणी आयो सोने महबूब जे मुक़ाबले में। मुसलमान आशिक़नि जे हथां, नौजवाननि ॿारनि जे हथां बदर जे मैदान में जेको सो अबू जहल मारिजी वियो। अबू जहल जो तलवार ज़ुल्फ़कार सोने महबूब जे हथ में आयो। ख़ैबर जे मौक़े ते हज़रत सोने महबूब तोहफ़े जे तौर ते वो ज़ुल्फ़कार हज़रत अलीअ खे ॾिनई। हज़रत अली शेर ख़ुदा ख़ैबर में लही ताक़तवर लश्कर सां जॾहिं लड़ण लॻो, आसमान मां आवाज़ आयो, शाहे मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार। बिदार अलिया, अलीअ जे बाज़ू में रब्बिल आलमीन जो ताक़त आहे। शाहे मर्दा शेर यज़दा
قوت परवरदिगार ला फता इल्ला ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फकार के अली जड़ो बहादुर ना है जुल्फकार जड़ो तलवार ना है अज वो तलवार करबला जे मैदान में सोने हुसैन जे हथ में जिन घोड़े ते हजरत अली सवारी कंदो हो उन जो नालो दुलदुल हो हजरत इमाम हुसैन आखिरी वक्त में सब अल्लाह जी राह में कुर्बान करे सोने महबूब जो पटको मुबारक माने मथे ते बधाई वाह इमाम हसन जो पटको चेल ते बधाई बाबा अली जो तलवार हथ में कई सुभान अल्लाह चाचा हजरत अमीर हमजा रज़ी अल्लाह ताला जो ज़िरो पंहिंजे हथ में करे सुभान अल्लाह जने घोड़े ता ओडवायो बीबी ज़ैनब चवण लॻी अदा भावर जॾहिं घोट थींदा आहिनि भेणनि खे इनाम ॾींदा आहिनि तूं जन्नती घोट थियो पर हाणे कुझु इनाम ॾे हज़रत इमाम हुसैन नेरे फुरात ॾे नियारे मदीने वारे रस्ते ॾे नियारे चवे थो अदी परदेसा करबला हिन शामी लश्कर जे साम्हूं मां छा इनाम ॾियां परदेस में इन अखियुनि जो ही जेको पाणी आहे ये आशिक जे अखियुनि जो पाणी आहे ये शहीद जे अखियुनि जो पाणी आहे बीबी ज़ैनब साम्हूं बीह रहे पंहिंजी झोली फैलायई तॾहिं सोणे हुसैन जे अखियुनि जा अंजनि जा अंजूं जेके से हज़रत बीबी ज़ैनब जे दामन ते पिया इन टाइम ते बीबी ज़ैनब चवण लॻी अदा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जे रात बुराक ते सवार हो उन बुराक जो लगाम हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम जे हथ में हुयो बाबा अली खैबर फतह करण वियो घोड़े ते सवार करण वारो नाना जान हुयो अॼु करबला में 72 ॼणा मैदान में विया तुंहिंजा भाउर विया तुंहिंजा औलाद विया तुंहिंजा भाइटिया विया तुंहिंजा भाणेज विया सभिनी खे तूं घोड़े ते चाढ़े हाणे तुंहिंजे वारे में तो अहिड़ो तो कोन आहे तुंहिंजो भाउ न आहे तुंहिंजो औलाद न आहे पुटु न आहे जो तोखे घोड़े ते चाढ़े तूं बहादुर भाई मां तुंहिंजी बहादुर भेण आई आहियां तूं अलीअ जो बच्चो आहे मां अलीअ जी न्याणी आहियां सुभान अल्लाह घोड़े जे लगाम खे जॾहिं आशे फरमाए थो जदूं नबी नो मेराज होया जिब्रील ने बुराक थमाया जदूं अली वल खैबर चलिया नबी पाक ने आप चढ़ाया नहीं रह गया वागा पकड़न वाला जदों वार हुसैन दाया बीबी ज़ैनब खेमे विचों बाहर निकली उस मौत बुरका पाया तम रिकाब घोड़े थी अगे चढ़ मेरी अमणी दिया जाया हजरत इमाम हुसैन आले मकाम घोड़े ते सवार थियो नसीहत कंदे फरमाए ऐ शेरबानो ऐ उम्मे कुलसूम ऐ बीबी ज़ैनब खेमे जे अंदर पर्दे में रह जा कहे के सुखन चले शाह खेमे से बाहर उस वक्त बपा हो गया हंगामे में कहे के सुखन चले शाह खेमे से बाहर उस वक्त बपा हो गया हंगामे महशर चिल्ला के कोई कहती थी है मेरे सरवर कोई कहती थी अब नहीं आएंगे बिरादर बाबा को कसम दे के बुलाती थी सकीना रोती हुई पीछे चली आती थी सकीना शाये कहते थे माँ पास रहो निकलो न तुम घर से अब होगी मुलाकात हशर में पिदर से हजरत इमाम हुसैन घोड़े ते सवारा करबला जे मैदान में शामी लश्कर जे साम्हूं वञी पाण फरमाए ऐ शामियो सुञाणो त मां केरु आहियां मां हुसैन इब्ने अली आहियां नाना जान मूंखे चुमंदो हो नाना जान पंहिंजे कुल्हे ते विहारे मूंखे मदीने जे बाज़ार में घुमाईंदो हो जॾहिं नाना जान सजदो कंदो हो मां मोहबत में वञी महबूब जे पुठीअ ते विहंदो हो अॼु तव्हां करबला में मूं ते पाणी बंदि कयो मुंहिंजे बचन जे मथे पाणी बंदि कयो ॿुधो क़यामत ॾींहं में ईंदो मुंहिंजे नाना जे दरबार में शिफ़ात जे सूरत में शिफ़ात घुराईंदो पोइ खे शिफ़ात न मिलंदो तंहिंजे करे बि मुंह सां पंहिंजे दुश्मनी खे छॾे ॾियो अमर बिन साद चयो त चारों तरफ़ खां घेरो कयो हज़रत इमाम हुसैन घोड़े ते सवार इब्ने जोज़ी रहमतुल्लाह अलैह लिखियो
121 तीरन जा निशान हुआ सोने हुसैन जे कमीज़ ते। जॾहिं इमाम हुसैन शहीद थियो उन ज़ालिमनि इमाम हुसैन जे कमीज़ खे लाथऊं, ॾिठऊं त 121 तीरन जा निशान हुआ। इहो 121 तीर सोने हुसैन जे जिस्म ते पियो वसो। 44 नेज़नि जा निशान हुया। अल्लाह अल्लाह हज़रत इमाम हुसैन आली मकाम यज़ीद 22,000 लश्कर सां विढ़ंदे विढ़ंदे जहाद कंदे कंदे ऐसाईं जो आख़िरी वक़्तु निमाज़ जुमा जे टाइम ते हज़रत इमाम हुसैन आली मकाम ज़मीन ते सर सजदे में रखी जीअं घोड़े तां हेठि आयो बरकात निमाज़ सफ़री ज़ोहर जो नियत कई। जॾहिं ज़मीन ते आयो शिमिर अॻिते वधियो, खूली अॻिते वधियो। खूलीअ खां पोइ चई तूं केरु? चए मुंहिंजो नालो खूनी आहे। चए खूलीअ त पोइ सीनो ॾेखार। चए परे थी मुंहिंजो ओॾो मथां अची जहनम में वेंदे। छो मुंहिंजो कातिल हूंदो उन जे सीने ते कोड़ जो निशान हूंदो। मुंहिंजे नाना जान ॿुधायो आहे तो तूं नहीं। शिमिर अॻिते वधियो, शिमिर जे सीने खे ॾिसी सोणे महबूब फरमाए हज़रत इमाम हुसैन मुंहिंजे नाना जान सच चयो हो त मुंहिंजे औलाद जे रत में कोड़ी कुतो पंहिंजो मुंहुं विझंदो सो तूं ई पर यादि रख शिमिर तेरा न पानी मांगूं न तेरा गिला करूं ऐ शिमिर लईन तू हट जा मैं खुदा का फर्ज अदा करूं। केतिरा ॾींहं तो ज़ुल्म के पानी बंदि कयो, को गिला तो कोन्हे, को मयार कोन, पर थोरो परे थी त मां रब खे सजदो करे। अल्लाह अल्लाह सोणे हुसैन आख़िरी वक़्त में अहिड़े हालत में बि तलवारनि जे हेठां पियो सजदो करे। अल्लाह अल्लाह असां उन हुसैन जा मञण वारा मुसलमान सोणे महबूब जा उम्मती जंहिंजे बारे में हुज़ूर फरज़ अस्सलातो इमादुद्दीन निमाज़ दीन जो थंबा मन अकामहा फ़क़ाम दीन जे निमाज़ क़ाइम कई उन दीन खे क़ाइम कयो। वमन तरकहा फ़क़द हदम दीन जे निमाज़ छॾे ॾिनी उन गोया के दीन खे ड्राए छॾी। कुर्रतु ऐनी फ़ी सलात नबी पाक फरमाए जेको उम्मती निमाज़ पढ़ंदो मुंहिंजूं अखियूं ठरंदियूं। सुभान अल्लाह। तू निमाज़ पढ़ तुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं अखियूं ठरंदियूं। तू पंहिंजे महबूब निमाज़ जे ज़रिए पंहिंजे महबूब जूं अखियूं ठाह। अस्सलातु मेराजुल मोमिनीन निमाज़ मोमिन जो मेराज आहे। सुभान लिकुल्लि शैइन अलमल ईमान सलात हर शइ जी निशानी आहे। ईमान जी निशानी निमाज़ में आहे। नित निमाज़ूं पढ़णु घुरिजे ख़ुदा आॾो निमाणू थी निमण घुरिजे। निमाज़ में मिलता है क्या सजदे में जाकर तो देख ले होगा खुदा के सामने सर को उठा कर तो देख ले। शिमिर खंजर लाए करे चवे तो ऐ हुसैन यज़ीद जो बैत कर हिकु नस कटियो अञा रहियल आहे बाक़ी। पाण फरमाए त तोखे ख़बर पए मुंहिंजे साम्हूं दिलबर मोहम्मद करीम बीठो आहे, नाना जान बीठो, अम्मा फातिमा बीठी आहे, बाबा अली आयो आहे, अब्बास अलम बरदार आयो आहे, इमाम मुस्लिम आयो आहे, अबू बकर उमर फारूक सभु आया मुंहिंजे साम्हूं बीठा आहिनि पर जोलियूं जन्नत जा दरवाज़ा खुला पिया आहिनि। तो तोखे ख़बर आहे त केतिरा नस तो कटियनि पर आऊं पंहिंजे रब जे दीदार में। सुभान अल्लाह। शिमिर मस्त था खंजर के वार में आशिक हुसैन मस्त था अपने रब के दीदार में। जॾहिं हज़रत इमाम हुसैन जे अखियुनि मां आंजू आया शिमिर चयो रूई छा लाथो? चए इन लाथो रोआं हाणे सर दर खां जुदा पियो थिए पर यादि रखी पटको सोणे महबूब जो आहे। खबरदार भले पियो हुजे तूं हथ मलाइजे छो त बेअदबी कदे। शाह फरमाया शिमिर जे ताईं मन मेरे अज सवाल चारे करी न बेअदबी पग मेरे दी ए मेरे नाने दी दस्तारे आबिद दी पेरे कड़िया न पावे वो बेचारो बीमारे
ज़ैनब जे सर तूं चादर लावी वो अज़लदी परदेदार चेशमर गौर सां ॿुध मां अल्लाह जे राह में क़ुर्बान थी थो वञा भले तूं मूंखे शहीद कर भले तूं पंहिंजो खंजर वाए पर शिमर ॿुध जाही पटको मुंहिंजे नाना जानो जो आहे बि हज़रत ज़ैनुल आबिदीन मुंहिंजो बच्चो बीमार आहे मुझे शहादत का बाजने कैदी बनाई दे तो खबरदार हजरत ज़ैनुल आबिदीन के तू हथ कड़ियों न लाए जा खबरदार मुझे खेमे जो वेझो न वञ जा उन में उम्मे कलसूम मुझी भेण वेठी आ बीबी ज़ैनब मुझी हमशीरा वेठी आ मुझी पाक बीबी हजरत शहरबानो वेठी आ खबरदार बेअदबी न कजा पर मुझा अज़ीज़ो उन वक्त इमाम हुसैन के फिक्र हो निमाज़ जो असां तो जिन हुसैन जा मञण वारा आहियूं जिनो पंज तन नाल प्यार नहीं जिनो पंज तन नाल प्यार नहीं ओदे कलमे दा एतबार नहीं ते चोहा यारां दा यार नहीं वो जन्नत दा हकदार नहीं हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह उलमा इकराम वेठा 15 सिपारो जो शरह लिखे तफसीर जलालैन जे नाले सां मशहूर आहे तफसीर जलालैन पहिरीं सिपारे खां वठी 15 ताईं इन बुज़ुर्ग लिखियो जलाल जो सुयूती 77 मरतबा अखियूं बंदि न निंड में न बल्कि जागंदे 77 मरतबा नबी साईं जो दीदार कयो उलमा इकराम इन इमाम जे बारे में बहितर सम्झनि था किताबनि में पढ़ियो हूंदो 77 मरतबा 77 मरतबा यानी सोने महबूब जो ज़ियारत उन अल्लामा जलाल सुयूती हदीस के नकुल कयो आहे ज़िक्रुल अंबिया मिनल इबादत नबियन जो ज़िक्र करण इबादत हिकिड़ो नफ़िल पियो पढ़े इबादत पियो करे हिकिड़े पासे वेही नबियन जो ज़िक्र करे इबादत आहे ज़िक्र सालिहीन कफ़ारा अल्लाह जे वलियन जो नेक सालीन जो ज़िक्र करण माना गौसल आज़म जो शान बयान तो करी अल्लाह ताला जो गुनाह माफ़ करे छॾियो फिर मिठा जो शान पियो बयान करी सोने सजन साईं जो सीरत पियो बयान करी उनजे करामतूं पियो बयान करी अल्लाह ताला गुनाह माफ़ कंदो त मुंहिंजा अज़ीज़ो तव्हां ख़ुशि नसीब आहियो जो हिन इलाइक़े में तव्हां रहो था अल्हम्दुलिल्लाह जीअं मौलाना अब्दुल अज़ीज़ साहिब फरमाए हिते मदरसो बि आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्त बच्चा क़ुरान पढ़ंदा इन क़ुरान सी अहले बैत खे केतिरो मोहबत हो तव्हां ॿुधो हूंदो उलमान खां जो वक़्तु बि कमु आहे मुंहिंजा अज़ीज़ो इमाम हुसैन शहादत खां बाद सर नेज़े ते आहे क़ुरान पियो पढ़े इमाम हुसैन अली मक़ाम जो जिस्म अतर बदन करबला में आहे सिर नेज़े तां मुल्क शाम जे गलियुनि में पियो क़ुरान पढ़ंदो वञे इमाम हुसैन खे एतिरो क़ुरान सी मोहबत हो जेके पंहिंजे ॿारनि क़ुरान पढ़ाईंदा इल्मु पढ़ाईंदा इन्हनि सां सुहिणो हुसैन मोहबत कंदो क़यामत ॾींहुं हुसैन इन्हनि जा दुआऊं घुरी बख़्शाए हिनखे जन्नत वठी वेंदो त मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो सोबते साले तुरा सवाले कुनन सोबते तुआले तुरा तुआले कुनन यक ज़माना सोहबते बा औलिया बेतरद सद साला ताअत बेरिया अल्लाह वारनि जी सोबत में रहंदे अल्लाह वारनि जा ग़ुलाम मुंहिंजे इलाइक़े में रहनि था क़िबला साईं ख़लीफ़ा मोहम्मद रहीम साहब उस्तादुल उलमा काफ़ी उलमा हुन वटि पढ़िया आहिनि अञा पढ़ंदा पिया मदरसे में तुलबा पिया पढ़नि तव्हां जॾहिं बि उथल में वञो जुमे जॾहिं कोशिशि करो जे सोबत में रहो अल्लाह वारनि जे सोबत में रहण सां दिलि ईअं ज़िंदा थिए थो आलिमनि जे सोबत सां दिलि ईअं ज़िंदा थिए थो जो मींहुं वसण खां बाद मुल्क कीअं आबाद आहे इंसान जो दिलि ईअं ज़िंदा थी थो वञे आबाद थी थो वञे दिलि जे अंदरि नरमी अचे थो दिलि जे अंदरि मोहबत पैदा थी थो वञे मुंहिंजा अज़ीज़ दोस्त आशिक़नि फरमायो आहे हर के ख्वाहिद हम नशीनी बा खुदा वो नशीन अंदर हजूर औलिया चाहे तो अल्लाह मिले अल्लाह से मोहब्बत मिले अल्लाह जो कुर्ब मिले तो अल्लाह वारनि जे सोबत मन अल्हम्दुलिल्लाह मुझे मुर्शिद जा काफ़ी खुलफा इकराम जमात जा उलमा बहराड़ी में देहातनि में तबलीग कनि था आज कोयटे जे दौरे ते हुयो असांजे मुर्शिद जो अहिड़ो फैज़ अल्हम्दुलिल्लाह उहो फैज़ जेको गौसल आज़म पीरान पीर महबूब सुबानी जो फैज़ आहे उते असांजे हम ज़बान बि न आहिनि वाक़िफ़ बि न आहिनि पर मुंहिंजा अज़ीज़ दोस्त सिर्फ़ु 4 ॾींहं तबलीग कयासीं उते रूहानी तुलबा जमात इस्लाह मुस्लिम जो ब्रांच तश्कील आयासीं हे दोस्त मूंखे हलिया वञो 2-3 साल पहिरीं कोयटे जे दौरे ते त मुंहिंजा अज़ीज़ दोस्त उहे माण्हू उहे दोस्त
फोन जे राब्ते में साईं हाणे ॿीहर तूं कॾहिं ईंदे हीअ अॼु मसरूफ़ियत वञी नथो सघे त मुंहिंजा अज़ीज़ो दोस्त अर्ज़ु करण जो मक़सदु त मुंहिंजे मुर्शिद जा ग़ुलाम जबलनि में जंगलनि में मुख़्तलिफ़ अज़लान में मुख़्तलिफ़ शहरनि में पहुची विया आहिनि बल्कि बैरून मुल्क तबलीग करे रहिया आहिनि। यादि रखो मुंहिंजा अज़ीज़ दोस्त अलाह वारनि जी सोबत में रहंदो ईमान सलामत रहंदो। आख़िरी ॻाल्हि काफ़ी जो वक़्तु वठो माफ़ करे ॾियो। हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह जो नालो तो ॿुधो आहे। हिंदुस्तान जो वॾो अली अल्लाह जो वली आहे जिन हिन निगाह कंदे 90 लख हिंदू मुस्लमान थिया। तबलीग कोन्हे विहारे वाइज़ कोन कई मस्जिद जो नालो निशान कोन हो पृथ्वी राज जो हुकूमत हो सभु जादूगर हुआ हिंदू हुआ उन्हनि जे विच में सोणे ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती हीअ निगाह कंदो वियो सभु कलमो पढ़ी मुस्लमान थी विया। उन पंहिंजे किताब में लिखियो आहे कि मुंहिंजे पाड़े में जेको बि माण्हू वफ़ात कंदो हुनजे जनाज़े में शिरकत कंदो हुउसि कि हिकिड़े जनाज़े में वियोसि छो त अलाह वारे जो दिलि जूं अखियूं खुलनि थियूं कि हुन उहो लिखे थो पए किताब त हर हिक जे जनाज़े में ईंदो जॾहिं हिकिड़ो माण्हू वफ़ात करे पाड़े सरी ऐं जे जनाज़े में शरीक थियो जॾहिं क़ब्र में लाथाऊं हिकिड़े पासे मुराक़बो कयोमि जीअं न की क़ब्र बंदि कयूं मूं ॾिठो त ॿ मलाइका आसमान मां लथा हेॾां मुंहिंजो मुर्शिद ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती थो चए मुंहिंजो मुर्शिद हज़रत ओस्मान हारूनी बि क़ब्र में लही आयो। मलाइकनि चयो हीउ तुंहिंजो मुरीद न आहे हिन जे लाइ तूं चाल लथो आहीं छाजे लाइ हिन क़ब्र में आयो आहीं चयो आयो आहियां अलाह जी बारगाह में दुआ घुरी हिनखे बख़्शाइण आयो आहियां। हे मुंहिंजे मजलिस में ईंदो जॾहिं आउं ज़िक्र कंदो मुंहिंजो मुरीद कोन हो बैत कोन पर हीउ जेको सो मुंहिंजे मजलिस में ईंदो हो ज़िक्र में शामिलु थींदो इन जे करे जेको सो आउं हिन जे क़ब्र में बख़्शाइण आयो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ियारत कराईंदो इम्तिहान तौर ते मलाइक इशारो कंदा त हिन सुहिणे सूरत वारे खे सुञाणींदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर उम्मतीअ जे क़ब्र में पंहिंजो दीदार कराईंदो इम्तिहान जे तौर ते भले कामिल मुर्शिद क़ब्र में लही कलमू पढ़ाईंदो अचे सवालनि जा जवाब ॿुधाईंदो त चओ रबी अल्लाह दीन अल इस्लाम। तंहिं करे मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो तव्हां सोबत में रहंदा करियो हीउ दिलि आहे तवजो करे दिलि ज़िक्र पियो करे अल्लाह 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 ई कमाल आहे ही कमाल जो ज़िक्र आहे। 2008 में क़िबला साईं शाद बिलाल साहब बि मूंसां हुयो शाह नूरानी जी दरगाह ते वियासीं अहिड़ो इरादो कोन हो वञण जो उन खां बाद साल ॿ साल हर साल ई फ़क़ीर वञे थो। असांजे हब में हिकिड़ो दोस्त हो हुनजे भाउ खे जिन जलियो उन काफ़ी मोलियुनि सां तावीज़ कराई पर हुन खां फ़ाइदो न थियो त हिन अॼु त पाणी दम करे ॾिनो पाणी पीअण खां बाद उन में जिन हाज़ुर थियो हुन चयो तव्हां शाह नूरानी जे दरगाह जो आहे मूंखे हिते वठी वञो छॾींदुसि। हुन दोस्तनि चयोसीं तव्हां असां सां हलो इहे साईं बिलाल बि असां सां ॿ टे दोस्त हुआ वियासीं राति रहियासीं उन टाइम ते हुन मस्जिद जो ख़िदमत गुज़ारो मौली ज़मान शाह नूरानी जो ख़लीफ़ो हुन खां इजाज़त वरितुमि राति जो थोरो हिन नातखाना नातूं पढ़ियूं थोरो ज़िक्र कराए नवाइज़ नसीहत करे दोस्तनि खे मुराक़बो करायूं। सुबुह थियो हिकिड़ो पठाण हुते रहण वारो पोइ पिशावर जो चए हर साल हिते ईंदो आहे 2-3 रात रही वेंदो आहे सुबुह जो आयो चएसि रात को तुमने मुझे जिक्र दिया इसके बरकत से रात को शाह नूरानी का दीदार हुआ चए 9 साल हो गए 9 साल थिया हर साल ईंदो इन तमन्ना सां त शाह नूरानी पंहिंजो दीदार कराए पर कोन छो निस्बत सजन साईं अलाह वारनि जे निस्बत साईं दोस्त असांजा सभु असां सुञाणनि था दरगाह ते वञूं था असांखे केतिरो महिरबानी थींदो आहे इन सजन साईं जे सोहबत ऐं मोहबत जे करे सजन साईं जे निस्बत जे करे तंहिं करे मुंहिंजा अज़ीज़ दोस्त इहे बातिनी ज़िक्र हीअं हिकिड़ो माण्हू पट ते वेह सारी राति अखियूं बंदि करे दिलि जारी कोन थींदो पर अलाह वारनि जे ग़ुलाम खां ज़िक्र वठंदो या अलाह जे वलीअनि खां ज़िक्र वठंदो निस्बत जे करे ज़िक्र दिलि जारी थी पवंदो। बग़ैर उस्ताद जे दुनिया में कोई बि कोन्हे अगरि ड्राइवर हुजे मशीनरी चल हलाइण वारो हुजे ज़मीदार हुजे दर्ज़ी हुजे दुनिया जा जेके बि कम आहिनि बग़ैर उस्ताद जे कोन थी सघंदा। ईअं मुंहिंजा अज़ीज़ दोस्त क़ुर बग़ैर उस्ताद जे पढ़ी कोन थो सघे सवाइ माज़रज़ाद वलीअ जे इन तरीक़े सां ज़िक्र जॾहिं जारी थींदो की पंहिंजे दिलि ते आंगुर रखाए ज़िक्र जो वज़ीफ़ो वठो बेरे सूरत मुंहिंजा अज़ीज़ तॾहिं तव्हांखे छो त असां त परे आहियूं हिन इलाइक़े में साईं ख़लीफ़ा मोहम्मद रहीम साहिब वेझो उनजे सोबत में वेंदा करियो
सोम ते विहंदा करियो जुमे ॾींहुं वञो जिन ॾींहुं साईं जो उतो हफ़्तेवार मुराक़बो थींदो त वञी मुराक़बे में शामिलु थियो मदरसे में पंहिंजा ॿार पढ़ायो आख़िरी ॻाल्हि ऐं दिलि जे तरफ़ तवजो ज़िक्र पियो करे अल्लाह 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 तूं चओ अल्लाह हिकिड़ो ॿी वाही मसिक वेठो वेठी लिखो अखर इहो ई मन में अखर पर अलिफ जो ॿिया सभई वर्क विसार अंदर के उजार मियां पना पढ़ंदे के तरह